ओम शांति। अॼु ॾींहुं मिले तारीख़ 27/12/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार माया ॾाढी ज़बरदस्त आहे, इन सां ख़बरदार रहणो आहे। कॾहिं बि इहो ख़्यालु न अचे कि असां ब्रह्मा खे न मञंदा आहियूं। असांजो त डायरेक्ट शिव बाबा सां कनेक्शन आहे। प्रश्न आहे कंहिं ॿारनि ते सभिनि जो प्यारु स्वतः ई वेंदो आहे। उत्तर आहे जो पहिरों हर ॻाल्हि खे स्वयं प्रैक्टिकल में लाहींदा आहिनि, पोइ ॿियनि खे चईंदा आहिनि, उन्हनि ते सभिनि जो प्यारु स्वतः वेंदो आहे। ज्ञान खे स्वयं में धारण करे पोइ ॾाॾनि जी सेवा करणी आहे, तॾहिं सभिनि जो प्यारु मिलंदो। अगरि ख़ुदि न कंदव, सिर्फ़ु ॿियनि खे चईंदव त उन्हनि जो केरु मञंदो? उहो त जीअं पंडित थी विया। ओम शांति। ॿारनि सां बाप पुछंदा आहिनि, आत्माउनि सां परमात्मा पुछंदा आहिनि। ये तव्हां ॼाणंदा आहियो असां परमपिता परमात्मा जे साम्हूं वेठा आहियूं। बाबा खे पंहिंजो रथ न आहे, इहो त निश्चय आहे न। हिन प्रकृति जे विच में बाप जो निवास स्थान आहे। बाबा ख़ुदि चयो आहे, मां हिननि जी प्रकृति जे विच में वेहींदो आहियां। इन्हनि जो शरीर लोन ते वठंदो आहे। आत्मा प्रकृति जे विच में वेहींदी आहे त बाप बि हिते ई अची करे वेहींदा आहिनि। ब्रह्मा बि आहे त शिव बाबा बि आहे। अगरि इहे ब्रह्मा न हुजे हा त शिव बाबा बि न हुजे हा। अगरि इहे ब्रह्मा ई न हुजे हा त शिव बाबा बि न हुजे हा। अगरि इहे ब्रह्मा न हुजे हा त शिव बाबा बि न हुजे हा। मतिलबु ब्रह्मा बाबा जी ॾिसो केॾी इम्पोर्टेंस आहे। दुनिया में एॾा माण्हू आहिनि, लेकिन शिव बाबा ब्रह्मा बाबा जे ई शरीर में ईंदो। ब्रह्मा न हुजे हा त शिव बाबा बि न हुजे हा। अगरि कोई चए हा असां त शिव बाबा खे यादि कंदा आहियूं, ब्रह्मा खे न, परंतु शिव बाबा चईंदा कीअं, ॻाल्हाईंदा कीअं? मथे में त सदैव शिव बाबा खे यादि कंदा आहियूं। हाणे तव्हां ॿारनि खे पतो आहे असां आत्माउनि वटि असां बाप वटि वेठा आहियूं। ईअं त न सम्झंदव कि शिव बाबा मथे में आहे। जीअं भक्ति मार्ग में चईंदा हुया शिव बाबा मथे में आहे, उन्हनि जी प्रतिमा हिते पूजबी आहे। इहे ॻाल्हियूं ॾाढी सम्झण जी आहिनि। ॼाणंदा आहिनि बाप ज्ञान जो सागर आहे, नॉलेजफुल आहे, त किथां खां नॉलेज ॿुधाईंदा? किथां खां नॉलेज ॿुधाईंदा? मुख सां ॿुधाईंदा न, तन में अची करे ॿुधाईंदा। ब्रह्मा जे तन में ॿुधाईंदा आहिनि। कई चईंदा आहिनि असां ब्रह्मा खे न मञंदा आहियूं, परंतु शिव बाबा चईंदा आहिनि मां हिन मुख द्वारा ई तव्हांखे चईंदो आहियां कि मूंखे यादि करो, है न। मां हिन मुख द्वारा ई तव्हांखे चईंदो आहियां कि मूंखे यादि करो। इन्हनि द्वारा शिव बाबा चईंदा आहिनि। इहे मंत्र मां सभिनि जे मुख सां, सभिनि खे इन्हनि जे मुख सां ई ॾींदो आहे। ब्रह्मा न हुजे हा त मां मंत्र कीअं ॾियां? ब्रह्मा न हुजे हा त तव्हां शिव बाबा सां कीअं मिलियो आहे, कीअं मूं वटि वियो आहे? सुठा महारथनि खे बि अहिड़ा ख़्यालात अची वेंदा आहिनि जो माया मुंहिंजे सां मुंहुं मोड़े ॾींदी आहे। सुठे महारथनि खे बि अहिड़ा ख़्यालात ईंदा आहिनि। महारथी उहो जो सदा हर कर्म में विजयी हुजे। चईंदा आहिनि असां ब्रह्मा खे न मञंदा आहियूं त हुननि जी छा गति थींदी? माया केतिरी वॾी ज़बरदस्त आहे जो हिकदमि मुंहुं फेरे ॾींदी आहे। हाणे तव्हांजो मुंहुं शिव बाबा जे साम्हूं कयो आहे न, हाणे तव्हांजो मुंहुं शिव बाबा साम्हूं कयो आहे, तव्हां सम्मुख वेठा आहियो। पोइ त ईअं सम्झंदा आहिनि ब्रह्मा त कुझु आहे ई न, त हुननि जी छा गति थींदी? दुर्गति खे पाए वठंदा न। मनुष्य त पुकारंदा आहिनि ओ गॉड फादर। पोइ गॉड फादर ॿुधंदो आहे छा? चईंदा आहिनि ओ लिबरेटर अचो। छा हुतां खां लिबरेट कंदो? कल्प कल्प जी पुरुषोत्तम संगम युग ते ई बाबा ईंदा आहिनि। जंहिंमें ईंदा आहिनि उन्हनि खे ई उड़ाए ॾींदा। त छा चईंदा? माया में एतिरो बल आहे जो नंबर 1 वर्थ नॉट अ पेनी ठाहे ॾींदी आहे। माया में एॾो बल आहे जो नंबर 1 वर्थ नॉट अ पेनी ठाहे ॾींदी आहे। अहिड़ा बि कोई सेंटर्स ते आहिनि। तॾहिं त बाबा चईंदा आहिनि ख़बरदार रहणो आहे। भल बाबा ॿुधाए
बल बाबा जी ॿुधाए वे ज्ञान खे ॿियनि खे ॿुधाईंदा ई रहंदा आहिनि, परंतु जीअं पंडित अंदरि मञंदा न आहिनि, लेकिन हिते छा आहे, बाबा जे घर में खाइणु पीअणु घुमणु, है न, त सोचदा हूंदा न भई हिते रहण लाइ त मिले थो। अॼुकल्ह त एॾा वॾा वॾा एॾा सुठा सुठा सेंटर्स आहिनि, एॾो सुठो सुठो ब्रह्मा भोजन सभिनि खे मिले थो फ्री में, एॾी सुठी सुठी सौगातियूं मिलनि थियूं, त इहे कूड़ ॻाल्हाइण में छा वेंदो माण्हुनि जो, है न। चईंदा रहंदा हा भई इहो ब्रह्मा आहे, लेकिन अंदरि त मञंदा न। लेकिन उन्हनि खे त अॼुकल्ह त माण्हुनि खे रोटी कपिड़ो मकान खपे न, जो की बाबा जी घर में सहज ई सभिनि खे मिली वेंदो आहे, है न। त बाबा चवनि था परंतु उहे जीअं पंडित मिसल आहिनि, जीअं बाबा पंडित जी कहानी ॿुधाईंदा आहिनि न, हिन समय तव्हां बाप जी यादि में विषय सागर खे पार करे खीर सागर में वेंदा आहियो। भक्ति मार्ग में ढेर कथायूं ठाहे छॾी अथनि। पंडित ॿियनि खे चईंदो हुयो राम राम चइण सां पार थी वेंदो, लेकिन ख़ुदि बिल्कुलु चट खाते में हुयो, ख़ुदि विकारनि में वेंदो रहंदो हुयो ऐं ॿियनि खे चईंदो हुयो निर्विकारी ठहो। उन्हनि जो छा असरु थींदो, हिते बि काथे काथे ॿुधाइण वारनि सां ॿुधण वारा तीखा हली वेंदा आहिनि। जो ॾाढनि जी सेवा कंदा आहिनि उहे ज़रूरु सभिनि खे प्यारा लॻंदा न। जो बाबा चईंदा आहिनि पंडित कूड़ो निकिरियो त हुनखे केरु प्यारु कंदो, पोइ प्यारु उन्हनि ते हली वेंदो आहे जो प्रैक्टिकल में यादि कंदा आहिनि। सिरे महारथियुनि खे बि माया हप करे छॾंदी आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि हाणे त कर्मातीत अवस्था अञा ठही न आहे, जेसिताईं लड़ाई जी तयारी न थिए तेसिताईं हिकु तरफ़ लड़ाई जी तयारी थींदी, ॿियो तरफ़ आत्माउनि जी कर्मातीत अवस्था अची वेंदी, पूरो कनेक्शन आहे। पोइ लड़ाई पूरी थी वेंदी, ट्रांसफ़र थी वेंदा। पहिरियों रुद्रमाला ठहींदी, इहे ॻाल्हियूं ॿियो कोई न ॼाणंदो आहे। तव्हां सम्झंदा आहियो हिन दुनिया खे बदिलणो आहे, उहे सम्झंदा आहिनि दुनिया जा अजनि 40,000 वर्ष पिया आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो विनाश त साम्हूं बीठो ई आहे, है न। तव्हां आहियो मिनॉरिटी, उहा आहिनि मेजॉरिटी। हिते केरु मञंदो। जॾहिं तव्हांजी वृद्धि थी वेंदी पोइ तव्हांजे योग बल सां ॾाढा खिची करे ईंदा, जेतिरो तव्हां सां कट निकिरंदी वेंदी ओतिरो बल वरजंदो रहंदो। ईअं न कि बाबा जानी जानन हार आहे, न, सभिनि जी अवस्था खे ॼाणंदा आहिनि। बाबा ॿारनि जी अवस्था खे न ॼाणंदा आहिनि, सभु कुझु मालूम रहंदो आहे। बाबा चईंदा आहिनि ईअं न कि बाबा जानी जानन हार आहे, न, सभिनि जी अवस्थाउनि खे ॼाणंदा आहिनि। बाबा ॿारनि जी अवस्थाउनि खे न ॼाणंदा छा? न ॼाणंदा? बाबा प्रश्न था पुछनि। सभु कुझु मालूम रहंदो आहे बाबा खे, लेकिन बाबा साम्हूं कोई ॿार अचे त हुन सां एॾो सुठी रीति हलंदा। भई ॾिसो असां सां कोई ॿार कूड़ ॻाल्हाए उहो असांजे साम्हूं अचे त असां कीअं रहंदासीं। लेकिन बाबा सभु कुझु ॼाणंदे हुए बि बाबा सभिनि खे उन्हनि खे पतो लॻण ॾींदा आहिनि, उन्हनि खे राय सलाह ॾींदा आहिनि जो सुधरणु चाहींदा आहिनि। बाक़ी जिन जनरल त ॾींदा रहंदा आहिनि, लेकिन बाबा जो प्यार बाबा पर्सनली त उन्हनि खे ई ॾींदा न जो सुधरणु चाहींदा। बाबा चईंदा आहिनि सभु कुझु मालूम रहंदो आहे, अञा त कर्मातीत अवस्था थी न सघे, घड़ी घड़ी भूल थियण बि संभव आहे, महारथियुनि सां बि थींदी आहे, बातचीत चाल चलन आदि सभु प्रसिद्ध थी वेंदो आहे। हाणे त दैवी चलन ठाहिणी आहे, देवता सर्वगुण संपन्न आहिनि, हाणे तव्हांखे अहिड़ो ठहिणो आहे, परंतु माया कंहिंखे बि छॾंदी न आहे, है न। झरमई छुई मुई ठाहे ॾींदी आहे, परंतु माया कंहिंखे बि छॾंदी न आहे, छुई मुई ठाहे छॾंदी आहे। 5 सीढ़ी आहे न, देह अभिमान अचण सां मथां खां हिकदमि हेठि किरंदा आहिनि। किरियो मरियो। अॼुकल्ह पंहिंजे खे मारण लाइ कीअं उपाय कंदा रहंदा आहिनि, 20 मंज़िल सां किरी करे हिकदमि ख़तमु थी वेंदा आहिनि। अहिड़ा बि
ईअं बि न हुजे कि हॉस्पिटल में पिया रहूं, दुख भोगूं, पोइ कोई पंहिंजे खे आग लॻाए ॾींदो, कंहिंखे बचाए वठंदा त केतिरो दुख भोगंदा आहिनि। जली वियो त आत्मा भॼी वई, हिन करे जीव घात कंदा आहिनि। सम्झंदा आहिनि जीव घात करण सां दुखनि सां छुटिजी वेंदासीं। जोश ईंदो आहे त बसि कई त हॉस्पिटल में केतिरो दुख भोगंदा आहिनि। डॉक्टर सम्झंदा आहिनि कि इहे दुख सां छुटी न सघंदो आहे। इन्हनि सां त सुठो कोई गोली ॾेई छॾो त इहे ख़तमु थी वञे, है न। कई बार बीमारी अहिड़ी हूंदी आहे, संबंधी घर बि न वठी वेंदा आहिनि, हॉस्पिटल में ई पियो हूंदो आहे उहो इंसान। हुननि वटि त पैसो आहे, लेकिन कॾहिं कॾहिं डॉक्टर बि परेशान थींदा आहिनि त सम्झंदा आहिनि कि इहे दुख सां छुटी न सघंदो आहे, हिन सां त सुठो गोली ॾेई छॾो त ख़तमु थी वेंदा। ईअं बि थींदो आहे दुनिया में, परंतु उहे सम्झंदा न आहिनि कि अहिड़ी गोली ॾियणु महापाप आहे। अहिड़ी गोली ॾियणु महापाप आहे। आत्मा ख़ुदि चईंदी आहे हिन पीड़ा भोगण सां सुठो इहो शरीर छॾे छॾां। हाणे शरीर केरु छुड़ावे। इहे अपार दुख जी दुनिया आहे, हुते आहे अपार सुख जी दुनिया। तव्हां सम्झंदा आहियो असां हाणे रिटर्न थींदा आहियूं, दुखधाम सां सुखधाम में वेंदा आहियूं त हुनखे यादि करिणो आहे। बाबा बि संगम युग ते ईंदा आहिनि जबकि दुनिया खे बदिलणो हूंदो आहे। बाबा चईंदा आहिनि मां आयो आहियां तव्हां ॿारनि खे सर्व दुखनि सां छुड़ाए नई दुनिया पावन दुनिया में वठी वञण लाइ। पावन दुनिया में थोरा रहंदा आहिनि, हिते त ॾाढा आहिनि, पतित ठहिया आहिनि, हिन करे सॾु कंदा आहिनि हे पतित पावन। इहे थोरी सम्झंदा आहिनि कि असां महाकाल खे सॾु था करूं कि असांखे हिन छीछी दुनिया सां घर वठी हलो। ईअं न सम्झंदा आहिनि। ज़रूरु बाबा ईंदा, सभु मरदा, तॾहिं त पीस ईंदी न। त कंहिंखे सॾु था करनि, कालनि जी काल, महाकाल की शांती शांती चईंदा रहंदा आहिनि। शांती त शांतीधाम में ई हूंदी न, परंतु हिन दुनिया में शांती कीअं थिए जबकि एतिरा ढेर मनुष्य आहिनि। सत्युग में त सुख शांती आहे न। हाणे त कलयुग में अनेक धर्म आहिनि। हाणे त कलयुग में अनेक धर्म आहिनि। उहे जॾहिं ख़तमु थी वञनि, हिकु धर्म जी स्थापना थिए तॾहिं त सुख शांती थिए न। हाहाकार खां पोइ जय जयकार थींदी। अॻियां हली ॾिसणो आहे मौज बाज़ार केतिरो गरम थींदो। हेॾा आवाज़ ईंदी, हीअ मरियो, हीअ मरियो, हीअ मरियो, हीअ मरियो। हुन समय असां अभ्यास थोरी करे सघंदासीं। हुन समय त जंहिंजी जो स्थिति हूंदी उहा ई फाइनल थींदी, है न। बाबा चईंदा आहिनि न अंत में मां तव्हांजी कोई मदद न करे सघंदो आहियां, छो जो अंत में रिज़ल्ट डिक्लेयर एग्ज़ामिनेशन हॉल में सभु हूंदा आहिनि। हिते त असां वैसे त बाबा चईंदा आहिनि त एग्ज़ामिनेशन हॉल में आहे, लेकिन बाबा असांजी मदद करे सघंदा आहिनि, है न। त हुन सां असां अनुभवी थी वेंदासीं, हा भई इहो पेपर आयो त हिन में ईअं करो, ईअं करो, ईअं करो। लेकिन अंत में त बस स्टॉप मतिलबु स्टॉप। पोइ जो जेतिरो धारण करे सघे, जो जेतिरो पंहिंजे खे सेफ पास करे सघे, जंहिंजो जेतिरो प्रैक्टिकल स्वरूप हूंदो उहो इमर्ज थी वेंदो। बाबा चईंदा आहिनि अॻियां हली मौत जो बाज़ार केतिरो गरम थींदो, कीअं मरदा आहिनि, बॉम्ब सां बि आग लॻंदी आहे। अॻियां हली ॾिसंदव त ॾाढा चईंदा कि बराबरि विनाश त थींदो ई। तव्हां ॿार ॼाणंदा इहो सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे, विनाश त थियणो ई आहे। हिकु धर्म जी स्थापना बाप कराईंदा आहिनि, राजयोग बि सिखलाईंदा आहिनि न, बाक़ी सभी अनेक धर्म खलास थी वेंदा। गीता में कुझु ॾेखारियो न आहे, पोइ गीता पढ़ण जी रिज़ल्ट छा आहे। ॾेखारींदा आहिनि प्रलय थी वई, भल जलमई थी वेंदी आहे, परंतु सॼी दुनिया जलमई न थींदी आहे। भारत अविनाशी पवित्र खंड आहे ई न, उन में बि आबू सभिनि खां पवित्र तीर्थ स्थान आहे जिते बाबा अची करे सर्व जी सदगति कंदा आहिनि। दिलवाड़ा मंदिर कहिड़ो सुठो यादगार आहे, केतिरो अर्थ सहित आहे, परंतु जंहिं ठाहियो उहे इहे न ॼाणंदा आहिनि। पोइ बि सुठा समझदार हुया न। द्वापर में त ज़रूरु सुठा समझदार हूंदा, कलयुग में त सभी तमो प्रधान थी आहिनि।
सभी मंदिरनि में ये ऊंचा जाते तव्हां वेठा आहियो, तव्हां ॼाणंदा आहियो असां चैतन्य आहियूं, उहो असांजो जड़ यादगार आहे। बाक़ी कुझु समय इहे मंदिर आदि ॿियो बि ठहींदा रहंदा, पोइ त टुटण जो समय ईंदो, सभु मंदिर आदि टुटी फुटी वेंदा, होलसेल मौत थींदी। महाभारत लड़ाई लॻी हुई न, जंहिंमें सभु खलास थी वियो, जंहिंमें सभु खलास थी हुई। बाक़ी रहियूं निराकार आत्मायूं जेके सभिनि खे बाबा मच्छर सां झुंड मथे वठी वेंदा। बाक़ी सभु खलास थी वेंदा, बाक़ी छा रहंदो? निराकार आत्मायूं जेके सभु बाबा सभिनि खे मथे वठी वेंदा। बाबा चवनि था की हाणे इहे बि तव्हां सम्झंदा आहियो, बाप संगम ते ईंदा आहिनि। बाबा खे रथ त खपे न, आत्मा जॾहिं शरीर में ईंदी आहे तॾहिं ई चुरपुर कंदी आहे। आत्मा शरीर सां निकिरी वेंदी त शरीर जड़ थी वेंदो। बाबा सम्झाईंदा आहिनि हाणे तव्हां घर वेंदा आहियो, तव्हांखे तव्हां लक्ष्मी नारायण जहिड़ो ठहिणो, तव्हांखे लक्ष्मी नारायण जहिड़ो ठहिणो आहे। त अहिड़ा गुण बि खपनि न। तव्हां ॿार हिन खेल खे ॼाणंदा आहियो न, इहो खेल केतिरो वंडरफुल ठहियो आहे। हिन खेल जो राज बाप वेई सम्झाईंदा आहिनि। बाबा नॉलेजफुल बीज रूप आहे न, बाप ई अची करे सॼे वृक्ष जी नॉलेज ॾींदा आहिनि। इन में छा छा थींदो आहे, तव्हां हिन में केतिरो पार्ट वॼायो, केतिरो पार्ट वॼायो आहे। अधु कलाक दैवी राज्य, अधु कलाक आसुरी राज्य। जो सुठा सुठा ॿार आहिनि उन्हनि जी बुद्धि में सॼी नॉलेज रहंदी आहे। बाप आप समान टीचर ठाहींदा आहिनि, टीचर बि नंबरवार हूंदा आहिनि, टीचर बि नंबरवार हूंदा आहिनि। कई त टीचर थी करे बिगड़ी वेंदा आहिनि, ॾाढनि खे सिखलाए करे ख़ुदि ख़तमु थी वेंदा आहिनि। नंढा नंढा ॿारनि में भिन्न भिन्न संस्कार हूंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि हिते बि जो ज्ञान ठीक रीति न उठाईंदा आहिनि, न चलन न सुधारंदा आहिनि, उहे ॾाढनि खे दुख ॾियण जे निमित्त ठही वेंदा आहिनि। इहे बि शास्त्रनि में लिखायो आहे। असुर छिपी करे वेंदा हुआ, पोइ ॿाहिरि वञी करे ट्रेटर ठही करे केतिरो तंग कंदा हुआ। इहे त ईअं त सभी थींदा ई रहंदा आहिनि। उच त्यूच बाप जो स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि त केतिरा विघ्न पईंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां ॿार सुख शांति जे टावर आहियो, तव्हां ॾाढा रॉयल आहियो, तव्हां सां रॉयल हिन समय ॿियो कोई न आहे। बेहद जे बाप जा ॿार आहियो त केतिरो मिठो थी करे हलणो खपे, कंहिंखे दुख न ॾियणो आहे, न त उहा अंत में यादि ईंदो, पोइ सजायूं खाइणी पवंदियूं। बाबा चवंदा आहिनि हाणे त घर हलणो आहे। सूक्ष्म वतन में ॿारनि खे ब्रह्मा जो साक्षात्कार थींदो आहे, इन करे तव्हां बि ईअं सूक्ष्म वतन वासी ठहो। मूवी जी प्रैक्टिस करणी आहे, ॾाढो घटि ॻाल्हाइणो आहे, मिठो ॻाल्हाइणो आहे, ॾाढो घटि ॻाल्हाइणो आहे, मिठो ॻाल्हाइणो आहे। अहिड़ो पुरुषार्थ कंदे कंदे तव्हां शांती जा टावर ठही वेंदव। तव्हांखे सिखलाइण वारो बाप, पोइ तव्हांखे ॿियनि खे सिखलाइणो आहे। भक्ति मार्ग आहे टॉकी मार्ग, ज्ञान मार्ग आहे साइलेंस। हाणे तव्हांखे ठहिणो आहे साइलेंस, हाणे असांखे छा ठहिणो आहे? साइलेंस। अच्छा, मीठी मीठी सिकी लटे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां ॾाढो रॉयल्टी सां मिठो थी करे हलणो आहे। शांती ऐं सुख जो टावर ठहिण जे लाइ ॾाढो घटि ऐं मिठो ॻाल्हाइणो आहे। मूवी जी प्रैक्टिस करणी आहे, टॉकी में न अचिणो आहे। ॿियो आहे स्वयं जी दैवी चलन ठाहिणी आहे, छुई मुई न ठहिणो आहे। लड़ाई खां पहिरियों कर्मातीत अवस्था ताईं पहुचणो आहे। कर्मातीत अवस्था अर्थात
निंदा स्तुति मान अपमान जय पराजय ठंडी गर्मी दर्द न दर्द सभिनि में समान स्थिति, सभिनि में समान स्थिति। निर्विकारी ठही ॿियनि खे बि निर्विकारी ठाहिण जी सेवा करणी आहे। निर्विकारी ठही ॿियनि खे बि निर्विकारी ठाहिण जी सेवा करणी आहे। वरदाना पवित्र प्यार जी पालना द्वारा सर्व खे स्नेह जे सूत्र में बंधण वारा मास्टर स्नेह जे सागर ठहूं। जॾहिं स्नेह जो सागर ऐं स्नेह संपन्न नदियुनि जो मेल थींदो आहे त नदी बि बाप समान मास्टर स्नेह जो सागर ठही वेंदी आहे। हिन करे विश्व जी आत्मायूं स्नेह जे अनुभव सां स्वतः ई समीप ईंदियूं आहिनि। पवित्र प्यार व ईश्वरीय परिवार जी पालना चुंबक जे समान स्वतः ई हर हिक खे समीप लाए ॾींदा आहिनि। हिन ईश्वरीय स्नेह सभिनि खे सहयोगी ठाहे अॻियां वधाइण जे सूत्र में बांधे छॾंदो आहे, है न। जॾहिं स्नेह जो सागर ऐं स्नेह संपन्न नदियुनि जो मेल थींदो आहे न त नदी बि बाप समान मास्टर स्नेह जो सागर ठही वेंदी आहे, मतिलबु असां आत्मायूं बि। हिन करे विश्व जी आत्मायूं स्नेह जे अनुभव सां स्वतः ई समीप ईंदियूं आहिनि। पवित्र प्यार व ईश्वरीय परिवार जी पालना चुंबक जे समान स्वतः ई हर हिक खे समीप लाहींदी आहे। हिन ईश्वरीय स्नेह सभिनि खे सहयोगी ठाहे अॻियां वधाइण जे सूत्र में बंधी छॾंदा आहिनि। ये ईश्वरीय स्नेह सभिनि खे सहयोगी ठाहे अॻियां वधण जे सूत्र में बंधी छॾंदो आहे, है न। त असां जॾहिं बाबा सां गॾु कनेक्शन जुटंदो त असां द्वारा सर्व खे उहो स्नेह मिलंदो जंहिंसां सभी आत्मायूं ईश्वरीय स्नेह सभिनि खे मिलंदो ऐं उहो हुन सूत्र में बंधिजी वेंदियूं, अॻियां वधंदियूं वेंदियूं। स्लोगन आहे संकल्प बोल समय गुण शक्तियुनि जे खज़ाना जमा करो त इन्हनि जो सहयोग मिलंदो। मतिलबु संकल्प कीअं जमा कंदासीं, वेस्ट न करे हमेशह पॉजिटिव संकल्प करो। बोल सारयुक्त बोल बोलो, समय हर सेकेंड खे सफल करो, कुझु न कुझु सुठो ई कंदा वञो। गुण ॿियनि कर्मनि द्वारा ॿियनि खे गुण दान करो। शक्तियूं ॿियनि खे शक्तियुनि जो सहयोग ॾियो त इहे जमा थींदो, है न। पोइ हिननि जो असांखे सहयोग बि मिलंदो रहंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।